जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भली कार। जीअं ब्रेक ते वञण खां पहिरियां अव्हांखे ॿुधायोसीं त पाण वापसि ईंदासीं त जेके सिहत जे हवाले सां पाकिस्तान में मसइला थियनि पिया ऐं जीअं मूं इंट्रो में अव्हांखे ॿुधायो त इंतिहाई भयानक ख़बर इहा आहे त रुॻो टे जेके बीमारियूं आहिनि जेकॾहिं असीं ॾिसूं था, शुगर जी बीमारी हुजे, दिलि जी बीमारी या गुर्दनि जी बीमारी, डेली बेसिस ते 3300 खां वधीक माण्हू उहे जेके रजिस्टर थियनि था मुख़्तलिफ़ इस्पतालनि में, उहे रोज़ानी जे बुनियादनि ते फ़ौत थियनि पिया ऐं उन जा कारण उहे बि अव्हांखे ॿुधायासीं। सो उन ते ई पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर जयपाल छापड़िया साहब जेके आहिनि उहे हींअर असां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि कराची वञा। डॉक्टर साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो हीअ ख़बर मूं अव्हां सां बि शेयर कई ऐं ज़ाहिर आहे अव्हां वटि त डेली बेसिस ते अहिड़ियूं ख़बरूं अचनि थियूं ऐं हेल्थ जे हवाले सां अव्हां हिकिड़ो मैगज़ीन बि केतिरनि ई सालनि खां कढंदा था अचो। पर असां ॾिसूं था त जॾहिं कोरोना जा ॾींहं हलिया पिए तॾहिं जेकॾहिं कंहिं चैनल ते इहा हेडलाइन हलंदी त अॼु 30 माण्हू या 50 माण्हू फ़ौत थी विया, त हिकिड़ो तमामु घणो हिरास पखिड़िजी वेंदो 30 खां 50 माण्हुनि ते बि। हाणे जेकॾहिं असीं ॾिसूं था इहे ख़बरूं त 3300 या 3500 माण्हू रुॻो इन्हनि टिनि बीमारियुनि जे नतीजे में डेली बेसिस ते सॼे मुल्क में मरनि था, पर कंहिंखे का परवाह बि कोन्हे। न को हुकूमती लेवल ते असीं ॾिसूं था, न को माण्हुनि में का अवेयरनेस ॾिसूं था, ऐं उनमें मीडिया जो वॾो क़सूरु आहे। मां इहो बि एतिराफ़ु कंदुसि त मीडिया ते बि का अहिड़ी अवेयरनेस या इन्हनि ख़बरनि खे एतिरो हाईलाइट नथो कयो वञे। कीअं था ॾिसो इन समूरी सूरत हाल खे? वन बाय वन पाण ईंदासीं मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके वधियूं आहिनि उन ते बि। अच्छा, जेको असांजे मुल्क में छा आहे त प्रिवेंशन ते कमु न थींदो आहे। ॿिया मुल्क जेको आहे न बीमारियुनि जी प्रिवेंशन ते कमु कंदा आहिनि त पोइ उते बीमारियूं घटि पियूं थियूं वञनि। जॾहिं हिते इंडस हॉस्पिटल ठही हुई त उनजो जॾहिं मूं इंटरव्यू पढ़ियो त उन्हनि खे सॼो इहो हॉस्पिटल जो सेटअप ॿाहिरां मिलियो हुयो ऐं ॿाहिरनि मुल्कनि में हॉस्पिटलूं बंदि कनि पिया। असीं रोज़ नयूं हॉस्पिटलूं खोलियूं पिया। त जॾहिं मूं इनखे सर्च कयो त जर्मनी में हिकु साल में 1500 हॉस्पिटल हुननि बंदि कयूं आहिनि। इन करे त उते मरीज़ घटंदो वञे पियो, असां वटि मरीज़ वधंदो पियो वञे। असां वटि 3.5 लख मरीज़ हर साल सिर्फ़ु मलेरिया जा थींदा आहिनि। ऐं बांग्लादेश जेको असां जहिड़ो मुल्क आहे उहो 2027 में मलेरिया फ्री थियण वञे पियो। माना उन्हनि प्लानिंग कई आहे। ऐं तव्हां जेको मूंखे सवाल कयो डायबिटीज़ जो, त डायबिटीज़ में पाकिस्तान नंबर 1 थी वियो आहे। सॼी दुनिया में असां पहिरें नंबर ते प्रिविलेंस में अची विया आहियूं। जेका एडल्ट पॉपुलेशन आहे असांखे हर 4 मां हिकिड़ो माण्हू डायबिटिक आहे। इहो जेका सूरत हाल आहे इहा ख़तरनाक सूरत हाल आहे जेका असांजे लाइ अॻिते हली तमामु घणा ख़तरा पैदा करे पई। ऐं इन जे करे जेको डेथ रेशियो डायबिटीज़ उहो बि असांजे मुल्क में तमामु घणो वधी वियो आहे। ऐं तव्हां जेको ॿियूं ॻाल्हियूं कयूं, हिकिड़ो त अमेरिका में 2000 माण्हू ब्लाइंड थींदा आहिनि डायबिटीज़ जे करे हर महीने में। ऐं पाकिस्तान में मुंहिंजो अंदाज़ो आहे त 3000 खां मथे माण्हू हर महीने ब्लाइंड थी वेंदा आहिनि, जेके शुगर जे करे उन्हनि खे पोइ परदे में ख़राबी थींदी आहे, ब्लड ईंदी आहे। ऐं जेको हार्ट अटैक आहे उहो अलॻि आहे। जेको डायबिटिक मरीज़ हुजे या प्री डायबिटिक मरीज़ हुजे, उनखे तमामु शुगर कंट्रोल हुजण जे बावजूदि, ब्लड प्रेशर कंट्रोल हुजण जे बावजूदि, तमामु शयूं नॉर्मल हुजण जे बावजूदि उनखे दिलि जो मरीज़ सम्झो वेंदो आहे। त इन जे करे असांखे इन ते कमु करणो पवंदो त असांजे मुल्क में डायबिटीज़ छो थी वधे। इहा इन करे वधे थी त असांजा माण्हू ओवर ईटिंग करनि था, तमामु घणो खाधो खाइनि था, दावतुनि में वञनि था त कोशिशि कनि था त 2 ॾींहंनि जो खाधो खाऊं। ऐं उन खां सवाइ फिज़िकल एक्टिविटी असांजी घटि बि पई वञे। असां जेका अॻे वॉक कंदा हुआसीं उहा तमामु घटि थींदी पई वञे। ॿियो, सॼी दुनिया में यूरोप में इहो थींदो आहे त उहे 6 बजे डिनर कंदा आहिनि त 9 बजे सुम्हंदा आहिनि। असीं राति जो 12, 1, 2 बजे डिनर था कयूं। ऐं असां वटि असांजे मुल्क में इहो सिस्टम पैदा कयो आहे जंहिंखे गवर्नमेंट खे डिस्करेज करणु खपे त असां वटि पिज़्ज़ा हट वारा 12 बजे खां पोइ नौजवाननि खे चवंदा आहिनि त तव्हां पिज़्ज़ा ख़रीद कयो त तव्हांखे सस्तो मिलंदो। इन जे करे असांजी जेका यूथ पॉपुलेशन आहे उहा राति जो 2 बजे पिज़्ज़ा बि खाए थी ऐं हुनखे 1.5 लीटर जी कोल्ड ड्रिंक मिले थी त 2 दोस्त या 2 ॿाहिरि उहा सॼी कोल्ड ड्रिंक बि पीअनि था। त इहा जेका ओवर ईटिंग थिए पई इन जे करे असां वटि डायबिटीज़ वधे पई। ॿियो, जेके दिलि जी बीमारियूं आहिनि त इन जे करे जेका हे ओवर ईटिंग थिए थी, जेके फास्ट फूड असांजे मुल्क में वधी वियो आहे, जेको पिज़्ज़ा आहे ऐं बर्गर आहे ऐं जेतिरियूं बि फ्राई शयूं असां वटि, फ्रेंच फ्राइज़ आहे, इन जेको इन जो फ्राई फूड जे इस्तेमाल जे करे असांजे मुल्क में कोलेस्ट्रॉल यूथ पॉपुलेशन में, नौजवाननि में
30, 32, 35 सालनि जा नौजवान बि हार्ट अटैक में उन्हनि जो डेथ थिए पियो। इन जे करे सॼी पॉपुलेशन खे इहो सम्झणु खपे, उन्हनि खे अवेयरनेस ॾियणु खपे त उहे फिज़िकल एक्टिविटी पंहिंजी वधाइनि, लेट नाइट खाधो न खाइनि, ओवर ईटिंग न कनि, पंहिंजे वेट खे कंट्रोल में रखनि। ऐं ॿियो त असां सभिनी माण्हुनि खे साल में सिर्फ़ु जेकॾहिं उहे 2 टेस्टूं ई कराइनि था, हिकु HbA1c त पंहिंजी शुगर खे करे सघनि। 30 सालनि खां 35 सालनि खां जेके बि वॾी पॉपुलेशन आहे उन्हनि खे साल में हिकु दफ़ो पंहिंजी शुगर जे ऐं लिपिड प्रोफाइल, कोलेस्ट्रॉल जो चेकअप कराइणु खपे। जेको तव्हां गुर्दनि जो ज़िक्र कयो, असांजो गरम मुल्क आहे, असांजा माण्हू पाणी जेके घटि था पीअनि, साफ़ पाणी जेके नथा पीअनि, जिन खे अवेलेबल न आहे। असांजे पाकिस्तान में तमामु वॾी आबादी खे साफ़ पाणी मयसर कोन्हे। जेकॾहिं असांखे गवर्नमेंट साफ़ पाणी, प्योर पाणी ॾे त अधु बीमारियूं असांजूं ख़तम थी सघनि थियूं। त साफ़ पाणी अवेलेबल न हुजण जे करे ॿियो असांजी इलिटरेसी आहे, माण्हुनि खे कंटामिनेशन जी ख़बर न आहे। जेको खुलियल खाधो रोडनि ते रखियल आहे, जेको असीं ख़रीद करे खाऊं था, उन्हनि मां केतिरियूं बीमारियूं मिलनि थियूं। ॿियो हैंड वॉशिंग जी प्रॉपर असां वटि ट्रेनिंग न आहे। ॿारनि खे स्कूलनि में हिन ते लेसन हुजणु खपे त जेके असांजा ॿार, तव्हांखे ख़बर हूंदो की पाण हिन ते कमु कयो, पर उहो मुकमिल कमु न थियो। असांजे ॿारनि खे अॼु बि अवेयरनेस न आहे, असांजे माण्हुनि खे इहा बि न आहे त रखियल खाधो खाईंदा आहिनि, उनखे वधीक न कंदा आहिनि त उन में जरासीम हूंदा आहिनि, हैंड वॉश न कंदा आहिनि। कॾहिं बि नौजवान असांजा जेतिरा पढ़ियल गढ़ियल बि वेही रहंदा आहिनि त उनखे हथ न धोईंदा आहिनि। ॿियो पाण वटि जेके फ्राई फूड घणो थी वियो आहे, सस्ते में सस्तो खाधो जेको असांजे माण्हुनि खे मिले थो, उहो हलवा पूड़ी मिले थो, जेको 100-125 में हू नाश्तो था कनि, या पठाण जो पराठो ऐं अंडो था खाइनि। त इन में जेको गिह जो इस्तेमालु थिए थो, उहो तमामु सस्ते गिह जो बार बार उनखे पचायो थो वञे, ऐं उहो जेको रोज़ उनजी आहे उहो कैलरीज़ ओतिरियूं कंज़्यूम नथो करे, त उन्हनि खे पोइ कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाइल उन्हनि जो वधे थो ऐं उहे हार्ट अटैक जो शिकार था थियनि। बिल्कुलु। हाणे जीअं मां ॻाल्हि पिया कयो न, ईअं ॾिसूं न WHO जी जेका रिपोर्ट आहे त नॉर्मल इंसान खे रोज़ानो 5 चिमचा सिर्फ़ु खंड जा इस्तेमालु करणु खपनि। हिते असां वटि 80 ग्राम माण्हू कनि था डेली बेसिस ते। ऐं WHO असांखे इहो बि ॿुधाए थी जेको नॉर्मल माण्हू आहे उनखे सालियानो तक़रीबन कोई आहे 6 किलो ताईं सणंब जेका आहे उहा इस्तेमालु करणु खपे। जिते 27 किलो माण्हू असां वटि इस्तेमालु कंदा। हाणे जिते इहा सूरत हाल हूंदी त पोइ इहा सूरत हाल किथे दंग कंदी डॉक्टर साहिबु? पोइ इन खां सवाइ लूण जो अलॻि इस्तेमालु असीं ॾिसूं था। इन करे पाण माण्हुनि खे अवेयरनेस ॾियणी पवंदी न। मूं वटि मरीज़ ईंदा आहिनि, आउं पुछंदो आहियां त तव्हांजो वज़न छो ज़्यादा आहे? चवंदा आहिनि त डॉक्टर साहिबु असां त खाधो बि न खाईंदा आहियूं। मां जो खाधो न खाईंदा आहियो त वज़न वधी नथो सघे। हिकिड़ो मूं वटि अहिड़ो मरीज़ आयो जंहिंजो जिम पंहिंजो हुयो। मूं हुनखे चयो त तुंहिंजो जिम पंहिंजो आहे, तुंहिंजो वज़न छो ज़्यादा आहे? चए डॉक्टर साहिबु मैं तो 1 ही खाना खाता हूँ पूरे दिन में। पोइ हुनजी वाइफ आई, हुन ॿुधायो त ही पूरो जग अम्ब जे जूस जो पीअंदो आहे, त हू हुनजूं कैलरीज़ काउंट ई न करे पियो। असांजा जेतिरा मेजॉरिटी माण्हू आहिनि उहे जेके कोल्ड ड्रिंक पीअंदा आहिनि, जूसिस पीअंदा आहिनि, जेकॾहिं 10 चांहियूं पीअंदा आहिनि उन में 2-2 चमची 3-3 चमची, त उन चीनी खे काउंट न कंदा आहिनि। त इहे उनखे कैलरीज़ खे काउंट नथा कनि। अगरि 2-3 समोसा खाई था वञनि त हू सिर्फ़ु मानी खे काउंट था कनि। हू चवंदा त असीं मानी हिकिड़ी था खाऊं। त इहे जेके एक्स्ट्रा कैलरीज़ था वठनि, मिठियूं शयूं था वठनि, जूसिस था वठनि, कोल्ड ड्रिंक्स था वठनि, इन सभिनी माण्हुनि खे इहा मालूमात ॾियणी पवंदी। असांजे ॿारनि खे असीं इंटरनेशनल डेज़ सेलिब्रेट न कंदा आहियूं। हाणे हाइपरटेंशन डे गुज़री वियो आहे, त इन्हनि शयुनि खे अहमियत आहे त इन्हनि खे असीं सेलिब्रेट कयूं, माण्हुनि खे ॼाण ॾियूं त ब्लड प्रेशर छो थो थिए, शुगर छो थी थिए, कैंसर छो थी थिए। असांजा माण्हू मावो गुटको खाई करे हज़ारे माण्हू कैंसर में मरनि पिया, पर असांजी गवर्नमेंट पाबंदी जे बावजूदि ओपनली मार्केट में मावो गुटको मिले पियो। सही, बिल्कुलु इहे मसइला आहिनि। ऐं असां ॾिठो आहे त जॾहिं को आलमी ॾहाड़ो हूंदो आहे त बसि कंहिं 1-2 हंधनि ते का रैली निकिरंदी ऐं उन में बि उन डिपार्टमेंट जा ई माण्हू शामिल हूंदा। पब्लिक उन में ईंदी कोन। मीडिया जी एतिरी जेका आहे उहा असांखे नज़र कोन ईंदी आहे त उते को मीडिया बि जा नुमाइंदा आयल हुजनि या को TV टॉक शो थियनि। त ओवरऑल गवर्नमेंट जी केतिरी मां सम्झो था रिस्पॉन्सिबिलिटी आहे, उनखे पंहिंजे लेवल ते छा करणु खपे? समाज जा जेके बि फ़र्द आहिनि उन्हनि खे ऐं मीडिया जे इदारनि ते कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं मां सम्झो था? न बिल्कुलु करणु खपे। प्रेस क्लब में थियणु खपे, स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियुनि में, ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया पंहिंजो रोल। हाणे त रेडियो जा एतिरा चैनल थी विया आहिनि, इन्हनि सभिनी खे हेल्थ ते पंहिंजा हिकिड़ा प्रोग्राम्स रखणु खपनि, माण्हुनि खे अवेयरनेस ॾियणु खपे।
ऐं माण्हुनि ताईं उहा इंफॉर्मेशन पहुचाइणु गवर्नमेंट जो फर्ज़ आहे। ऐं मां सम्झां थो त बिलियंस ऑफ रुपीस गवर्नमेंट प्रिवेंशन ते कमु करण सां बचाए सघे थी। असां प्रिवेंशन ते कमु नथा कयूं तॾहिं ई असां वटि जिना हॉस्पिटल सिविल हॉस्पिटल में बेड ख़ाली कोन्हनि। ऐं यूरोप जे मुल्कनि में उते बीमारियूं घटि थींदियूं पयूं वञनि, उते उहे प्राइवेट हॉस्पिटलूं बंदि कनि पिया, छाकाणि उते मरीज़ घटि थींदो वञे पियो। असीं अञा ताईं पोलियो फ्री न आहियूं, असीं TB फ्री कोन आहियूं, असीं तमामु हर बीमारी में हिते पाकिस्तान में फाथल आहियूं। ऐं बांग्लादेश असां जहिड़ो मुल्क ऐं असांजे 27 में उहो मलेरिया फ्री थियणु वञे पियो। त असांखे सुठियूं ॻाल्हियूं ॿियनि दुनिया जे मुल्कनि खां सिखणु खपनि, सम्झणु खपनि ऐं सुठी शयुनि में असांखे कॉम्पिटिशन करणु खपे। त असां बि जीअं त दुनिया जे जेके ॿियनि मुल्कनि जीअं कंट्रोल कयो आहे बीमारियुनि ते, असां बि कंट्रोल कयूं। माण्हुनि खे साफ़ पाणी जेसिताईं न मिलंदो उहे बीमारियुनि मां कोन निकिरी सघंदा। असां वटि पोलियो बि थिए पियो, हेपेटाइटिस वधंदी वञे पई, कैंसर वधंदी वञे पई, TB अञा ताईं असां वटि ख़तमु न करे सघिया आहियूं। त इहे तमामु बीमारियुनि जी जेके जड़ आहिनि इन्हनि खे ख़तमु करे सघिजे थो, इहो मुमकिन आहे। पर इन ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्लानिंग जी ज़रूरत आहे। त असीं उनखे प्लानिंग कयूं, माण्हुनि खे अवेयरनेस ॾियूं ऐं उन्हनि खे इहा सम्झाणी ॾियूं त मां सम्झां थो असीं बि ॿियनि दुनिया जे मुल्कनि खां अॻिते निकिरी सघूं था। ठीकु आहे डॉक्टर साहब, वॾी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो ऐं ताईं अहम ॻाल्हियूं जेके आहिनि सो उहे असां सां शेयर कयूं। सो नाज़रीन, हीअ आहे समूरो सूरत-हाल दुनिया में। जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त रुॻो जर्मनी में 1500 खां वधीक अस्पतालूं जेके आहिनि हिकिड़े साल जे अंदरि बंदि थियूं आहिनि। ऐं असां वटि तव्हां ॾिसो त घिटी पाड़े में क्लिनिक्स जो तइदादु केतिरो वधे थो, मेडिकल स्टोर जेके आहिनि उहे केतिरा वधनि था। ऐं उन जे लाइ हिकिड़ी बुनियादी सर्वे आहे त जंहिं बि एरिया में बेकरीज़ घणियूं हूंदियूं, होटल घणा हूंदा, उते तव्हां ॾिसंदा त आहिस्ते आहिस्ते उते मेडिकल स्टोर बि वधणु शुरू थींदा ऐं क्लिनिक्स नंढियूं वॾियूं उहे बि वधणु शुरू थींदियूं ऐं उहो सिलसिलो वधंदो पियो वञे। इट मीन्स के बीमारियुनि में असां वटि मुसलसल वाध थिए पई। जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त बांग्लादेश जहिड़ो मुल्क जेको आहे उहो हाणे मलेरिया फ्री थींदो पियो वञे, पर असां अॼु ताईं मलेरिया हुजे, TB हुजे, जेके एतिरियूं पुराणियूं बीमारियूं आहिनि उन्हनि मां छुटकारो हासिलु न करे सघिया आहियूं। पोइ पोलियो ऐं ॿियूं बीमारियूं जेको उहे त ज़रूरु वधनि थियूं। ऐं हिकिड़ो वॾो कारण असांजे माण्हुनि जो जेको लाइफ स्टाइल आहे उहो बि आहे। बे टाइम जेके चऊं बेवक़्ती मानी खाइणु, पोइ आराम करणु, उनजो बि टाइम न हुजणु, वॉक जो न करणु, हिकिड़ियूं त उहे ज़िमेवारियूं आहिनि जेके हुकूमतुनि खे ज़रूरु करणु खपनि। उहा उन्हनि जी ज़िमेवारी आहे। ॿियूं जेके असांजूं पंहिंजूं ज़िमेवारियूं आहिनि उहे असीं केतिरियूं अदा कयूं था। ऐं जेकॾहिं नथा कयूं त असां न रुॻो पंहिंजी ज़िंदगीअ सां पाण खेॾूं पिया, पर जेके बि असांजा घर भाती असां सां सलाहियल आहिनि उन्हनि जे ज़िंदगियुनि सां बि असीं खेॾूं पिया। सो असां सभिनी खे उनजो ख़्यालु करिणो पवंदो। ऐं अहिड़े क़िस्म जो सभु शयूं जीअं इंट्रो में मूंखे ॿुधायोसीं त जेके होटलिंग वग़ैरह थी वई, जंक फूड थी वियो, ऐं उहे खाइण सां ही सभु कुझु जेके आहिनि सो उहे मसइला वधनि पिया। इंशाल्लाह ईंदड़ ॾींहंनि में बि इन सिलसिले खे पाण जारी रखंदासीं। जेके अवामी इशूज़ आहिनि उन ते ॻाल्हाइबो। अॼु जो ई असांजो प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांजी ॾींदा इजाज़त, हले निगहबान।